सिंध जे सुरीले आर्टिस्ट ऐं चित्रकार ज़फ़र काज़मी जी अॼु 14वीं वरसी मल्हाई पई वञे। पिटधणी जे सुरमनि खे पंहिंजे ख़ूबसूरत आर्ट वसीले दुनिया आॾो पेश कंदड़ चित्रकार ज़फ़र काज़मी जो असुलु नालो सैयद ज़फ़र अली शाह काज़मी हो। हुन 25 डिसंबर 1930 ईस्वी ते आमरी ॻोठ में सैयद मीर मोहम्मद शाह जे घर में अखियूं खोलियूं। सैयद ज़फ़र काज़मी खे नंढे लाकूं रंगनि ऐं बुरशनि सां प्यार हो। हुन इंटर खां बाक़ाइदे पेंटिंग सां लवलाती ऐं हुन फील्ड में महारत जे बुनियाद ते मञता तौरु इनाम बि हासिल कया। 1951 ईस्वी में पाण कराची जे इंजेवे स्कूल में ड्राइंग टीचर मुक़ररु थियो, जिते हुन 9 साल नौकरी कई। 1954 में हैदराबाद में जॾहिं पेंटिंग की नुमाइश थी त ज़फ़र काज़मी जी तस्वीरुनि पहिरियों नंबर माणे वरितो। 1958 में बेदशाह में संदसि पेंटिंग्स जी नुमाइश जो इफ़्तिताह उन वक़्त जे सदर इस्कंदर मिर्ज़ा कयो। 1979 में ज़फ़र काज़मी जे तस्वीरुनि जी नुमाइश बर्मिंघम जे आर्ट गैलरी में थी, जंहिंखां पोइ हुन जूं केतिरियुनि ॿियनि मुल्कनि में बि तस्वीरी नुमाइशूं थींदियूं रहियूं ऐं हुन क़ौमी ऐं आलमी सतह ते एवार्ड पिणु हासिल कया। 1999 ईस्वी में खेसि शाह लतीफ़ एवार्ड सां बि नवाज़ियो वियो। ज़फ़र काज़मी पंहिंजे फ़नी कैरियर दौरान केतिरनि ई उहिदनि ते फ़ाइज़ रहियो। हुन सिंध जे केतिरनि ई म्यूज़ियम्स लाइ कमु कयो। ज़फ़र काज़मी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो समेत केतिरनि ई मुल्की तौर परॾेही शख़्सियतुनि जा पोर्ट्रेट बि ठाहिया। संदसि पेंटिंग्स में सिंध जी सक़ाफ़त, तहज़ीब, रहणी कहणी जा सुहिणा रंग नज़र अचनि था। हैदराबाद जे सिंध म्यूज़ियम में संदसि शाहकार तस्वीरूं ऐं स्केच हुन जे कारीगरीअ जो चिटो सबूत पेश करे रहिया आहिनि। ज़फ़र काज़मी जे कमु करण जो दायरो एतिरो त वसी हो जेतिरी सिंध जी 5000 साल तारीख़ आहे। हुन जी चित्रकारी में सिंध जा ॿेला, झरझंग, माल चारींदड़ चंग ऐं बोड़ींदो वॼाईंदड़ मेहार, उन्हनि जूं मेहूं, मल मलाखड़ा ऐं ख़ुशियुनि जा मेला आहिनि। हुन पंहिंजे फ़न खे ओज ते पहुचाइण लाइ लतीफ़ जे सुरमियुनि जो सहारो पिणु वरितो ऐं लतीफ़ जे बेतनि खे पंहिंजे इनफ़रादी स्केचनि जो रंग ॾेई दुनिया खे सिंध धरतीअ जो सुहिणो रूप ॾेखारियो। सिंध जो ही सुहिणो आर्टिस्ट 12 जनवरी 2007 ईस्वी ते हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो, पर पेंटिंग्स जी सूरत में संदसि कयल शाहकार कमु अॼु बि असांखे हुन जी यादि ॾियारे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk